सिंध असेंबली में नए माली साल जी बजट मंजूर। अपोजिशन पारा कटौती वारियूं 248 रिथूं पेश। गवर्नर हाउस सीएम हाउस सेक्रेटेरिएट जी बजट मां कटौती वारियूं रिथूं रद्द। सीएम हाउस जे कचनि मुलाज़िमनि जी बरतरफ़ी वारी मुख़ालिफ़ धुर जी रिथ बि रद्द कई वई। वॾे वज़ीर माली साल 25-2024 जे फाइनेंस बिल ते सयूं करे छॾियूं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त टैक्स नेट में वाध कई पई वञे। 5 लख खां वधीक सालियानी फीस उगाड़ींदड़ ख़ानगी स्कूलनि ते 3% टैक्स लागू थींदो। क़ौमी असेंबली ईंदड़ माली साल जी वफ़ाक़ी बजट मंज़ूर करे वरिती। ऐवान अक्सरियत राय सां 11,887 अरब रुपयनि जो फाइनेंस बिल मंज़ूर कयो। बजट जी मंज़ूरी दौरान अपोजिशन मेंबरनि जो एहतजाज। ऐवान मां वॉकआउट। नाने वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो चवणु आहे त पेट्रोल ऐं डीज़ल ते लेवी 80 बदिरां 70 रुपया करण जो फ़ैसिलो कयो आहे। मईशत में इस्तेहकाम आयो आहे। असां इन में वधीक बहितरी आणे रहिया आहियूं। ग्रोथ ॾांहुं वञी रहिया आहियूं। मुल्क में टैक्स टू GDP जी शरह 9.5% नथी रही आहे। FBR में सुधारा आणणा आहिनि। उन जे लाइ डिजिटलाइज़ेशन करणी पवंदी। सुप्रीम कोर्ट तौहीन अदालत केस में सेनेटर फैसल वावदा ऐं MQM पाकिस्तान जे अॻवान मुस्तफ़ा कमाल जी गैर मशरूत माफ़ी मंज़ूर करे वरिती। ॿिन्ही अॻवाड़नि ख़िलाफ़ तौहीन अदालत जो शुकास नोटिस वापसि। ख़ानगी TV चैनल्स खे शुकास नोटिस जारी। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना आहिनि त क़ौम खे पार्लियामेंट ऐं अदलिया ॿिन्ही जी ज़रूरत आहे। असां अवां जे इदारे जी हैसियत में इज़त करियूं था। तव्हां जी मुआफ़ी थी वई। हाणे कार्रवाई वधीक अॻिते न वधाई वेंदी। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि तवानाई खाते बाबति इजलास। वॾे वज़ीर तवानाई वारे वज़ीर खे सरकारी इदारनि खे सोलराइज़ करण जी हिदायत करे छॾी। मुराद अली शाह जो चवणु आहे त सरकारी इमारतुनि खे सोलराइज़ करण सां बिजली जे बिलनि में घटिताई ईंदी। नए माली साल में सोलराइज़ेशन जे कम खे तेज़ कंदासीं। हेस्को ऐं सेफ्को जे इलाइक़नि में जेतिरियूं बि सरकारी रिहाइशी कॉलोनियूं आहिनि उहे पंहिंजे बिजलीअ जो बिल अदा कनि। के इलेक्ट्रिक कातिल कंपनी आहे। के इलेक्ट्रिक हेस्को ऐं सेफ्को वारनि खे पाबंद बणायो वियो आहे त जिथे करंट बिल ज़ीरो हूंदो उते लोड शेडिंग न थींदी। अॼोकी गॾिजाणी में बिजली विरहाईंदड़ कंपनियुनि बाबति अहम फ़ैसिला थिया। सोलराइज़ेशन जे हवाले सां अॼु का बि गॾिजाणी न थी आहे। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त 200 यूनिट बिजली इस्तेमालु कंदड़ वापेदारनि खे लोड शेडिंग खां बचायो वेंदो। सिंध हुकूमत बिजली मसइलनि ते हर हाल में अवाम सां गॾु आहे। सिंध हाई कोर्ट सख़्त गर्मीअ में के इलेक्ट्रिक खे कराची शहर में लोड शेडिंग न करण जो हुकुम ॾेई छॾियो। के इलेक्ट्रिक ख़िलाफ़ जमायत इस्लामी जी दरख़्वास्त ते ॿुधणी। के इलेक्ट्रिक अवाम खे बिना देर बिजली फ़राहम करे इहा हिदायत कई वई। के इलेक्ट्रिक खे 15 जुलाई ताईं नोटिस जारी। अदालत धुरियुनि खे गर्मी जी लहर खे मोह ॾियण जे लाइ हिकमत अमली जोड़ण जो प्लान बि तलब करे वरितो। कराची शहर में सख़्त गर्मी ऐं बूस्टर जी सूरत हाल बरक़रार। बरसात जो सबबु बणिजंदड़ हवा जो घटि दबाव कराची खां परे थी वियो आहे। ओभर खां घुलंदड़ तेज़ हवाउनि सबबु बरसात जो इम्कान घटिजी वियो आहे। अॼु राति कंहिं वक़्तु बरसात जो इम्कान आहे। 2010 जे आख़िर में NFC अवार्ड थियो हो। चइनी सूबनि उन वक़्त जे सदर ऐं वज़ीर आज़म सां गॾिजी NFC जी मंज़ूरी ॾिनी हुई। 2010 खां अॼु ताईं KP खे 590 अरब रुपया दहशतगर्दी जी रोकथाम जे लाइ ॾिना विया। इन बावजूदि CTT खे फ़ाल न कयो वियो आहे। ख़ैबर पख्तूनख्वा दहशतगर्दी सबबु सभ खां वधीक मुतासिर थियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो क़ौमी असेंबली जे इजलास खे ख़िताब चवे थो अञा ताईं KP जो चीफ सेक्रेटरी मुक़ररु न थी सघियो आहे। चीफ सेक्रेटरी KP जे लाइ 3 नाला ॾिना विया हुआ। अमेरिकी ऐवान नुमाइंदगान तरफ़ा ठहराव पाकिस्तान जे अंदरूनी मामलनि में गैर ज़रूरी मुदाख़लत आहे। अमेरिकी कांग्रेस खे पाक आमरीका लाॻापन में मज़बूती लाइ कमु करणु घुरिजे। पाकिस्तान आमरीका सां गॾियल एतमाद ऐं हिक ॿिए जे अंदरूनी मामलनि में अदम मुदाख़लत जी उसूलनि ते लाॻापा रखणु चाहियूं था। परॾेही खाते जी तर्जुमान मुमताज़ ज़ेरा बलोच जी हफ़्तेवार ब्रीफिंग। संदसि चवणु आहे त पाकिस्तान खे भारतीय वालारिल कश्मीर में अवाम जी जमहूरी हक़नि जे अदम फ़राहमी ते ॻणती आहे। वालारिल कश्मीर में इंसानी हक़नि जी भनकड़ियुनि खे बंदि थियणु घुरिजे। पाकिस्तान कश्मीरियुनि जे हर फोरम ते हिमायत जारी रखंदो। अॼु दुनिया खे पेश ईंदड़ चैलेंजिस सरहदुनि खां मथां आहिनि। चैलेंजिस खे मुंहुं ॾियण जे लाइ इतिहाद ऐं गॾियल आज़म जी ज़रूरत आहे। जटरदार अमन जे लाइ कंहिं बि नई हिकमत अमलीअ में अहम शयुनि ते ध्यानु ॾियणो पवंदो। आलमी सलामती जे लाइ सहकार खे हथी वठण बाबति गॾियल कोशिशूं वठणु घुरिजनि।
वफाकी घरू वज़ीर मोहसन नकवी जो न्यूयॉर्क में गॾियल क़ौमुनि जे जनरल असेंबली जे ख़ुसूसी इजलास खे ख़िताब चवण आहे त गॾियल क़ौमुनि जे अमन मिशन जो हिसो हुजण ते फ़ख्रु आहे। अमन मिशन में पाकिस्तान जा 2,30,000 फ़ौजी शिरकत करे चुका आहिनि। अमन मिशन्स खे दहशतगर्दनि क़बाइली दुश्मननि ऐं पंहिंजी हिफ़ाज़त जा चैलेंजिस आॾो आहिनि। मीरपुर माथिले जे शहीद सहाफ़ी नसरुल्ला गडारी जे वारिसनि पारां पुलिस जांच ते बेतमादी ज़ाहिर करण खां पोइ केस जो जांच ऑफिसर तब्दील थी वियो। ज़ुल्फ़कार महर खे हटाए DSP सिराजुद्दीन लाशारी जांच ऑफिसर मुक़ररु कयो वियो। नोटिफिकेशन जारी। सिंध हाई कोर्ट शहीद नसरुल्ला गडारी क़तल केस में MNA ख़ालिद लुंड संदसि पुटनि शहबाज़ ऐं नूर मोहम्मद लुंड जी गिरफ़्तारी खां अॻु ज़मानत मंज़ूर करे वरिती। अदालत टिन्ही ॼणनि जे 15 ॾींहं जे हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर कई। ट्रायल कोर्ट में पेश करण जी हिदायत। ज़मानत मंज़ूर थियण खां पोइ वकीलनि जो एहतजाज, गाॾी जो घेराव। ख़ालिद लुंड जो चवणु आहे त सहाफ़ी नसरुल्ला गडारी जो क़तल सियासी केस आहे। असां हिन केस खे मुंहुं ॾींदासीं। ज़मानत खां पोइ जल्द प्रेस कॉन्फ्रेंस करे केस जूं हक़ीक़तूं बयानु कंदुसि। सखर बैराज जे गेट नंबर 47 ते आरज़ी दरवाज़ो लॻायो वियो। बैराज जी पौंड लेवल में इज़ाफ़ो थियण वारो अमल जारी। हिकु मख़सूस ॿेड़े पैंटोन सां दरिया में पाणी जी सतह उन्ही कई वई। 80 टन दरवाज़ो ॿी ॿेड़ी वसीले दरवाज़े नंबर 47 ताईं पहुचायो वियो। दरवाज़ो लॻण खां पोइ बैराज जो रेगुलेटरिंग सिस्टम बि ऑपरेशनल कयो वियो। हाज़िर सर्विस ऐं रिटायर्ड माहिर इंजीनियर जी टीम ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं। उन खां पोइ बंदि कयल केनालनि में पाणी छोड़ करणु शुरू कयो वियो। सखर बैराज जे वाहन में मजमूई तौरु 41,550 क्यूसेक पाणी छोड़ कयो वियो। राइस केनाल में 9,200 क्यूसेक पाणी छोड़ कयो वियो। दादू केनाल में 2,000 क्यूसेक, नारा केनाल में 13,700 क्यूसेक पाणी छोड़ कयो वियो। केसर गेट लॻाइण खां पोइ 47 दरवाज़े जो मरमती कमु शुरू कयो वेंदो। नेपरा मई जे फ्यूल एडजस्टमेंट जी मद में बिजली ₹3.41 फ़ी यूनिट महांगी करण वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। सेंट्रल पावर परचेसिंग एजेंसी जी दरख़्वास्त ते डेटा जी जांच पड़ताल खां पोइ फ़ैसिलो ऐं नोटिफिकेशन जारी कयो वेंदो। सखर जी दहशतगर्दी टोड़ अदालत शहीद सहाफ़ी जान मोहम्मद मर क़तल केस में ॿिनि जवाबदारनि शेर मोहम्मद शेख ऐं मोहम्मद रमज़ान शेख जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। अदालत क़तल केस में गिरफ़्तार ज़मानत ते आज़ाद 6 जवाबदारनि मथां फ़र्द जुर्म लागू करे छॾियो। केस जी ॿुधणी 12 जुलाई ताईं मुलतवी। सखर पुलिस क़तल केस में नामज़द 7 मुख्य जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे सघी। पंजाब असेंबली में वज़ीर आला मरियम नवाज़ जे ख़िताब दौरान अपोज़िशन जो गोड़। मरियम नवाज़ जो चवणु आहे त मुखालिफ़नि खे 5 सालनि दौरान रुॻो गोड़ ई करणो आहे। अपोज़िशन मेंबरनि ते दॿाउ आहे। एहतजाज ऐं गोड़ करणु उन्हनि जी मजबूरी आहे। मुखालिफ़ धुर वटि चवण लाइ कुझु बि नाहे। पंजाब जी तारीख़ जी सभ खां वॾी ऐं टैक्स फ्री बजट पेश कई आहे। हुकूमत हलाइण संदसि लाइ वॾो चैलेंज आहे। हू सूबे जे अवाम जी भरपूर नमूने ख़िदमत करे रही आहे।